सिंध जे अख़बारनि में ख़बर शाया थींदी ज़ुल्म जो, सिंध जे अख़बारनि में ख़बर शाया थींदी कि केरु सहाफ़ी अगवा थी वियो आहे, मगर कम ख़बर सकाफ़त जे बारे में शाया थींदी आहे। हीअ अख़बार वारनि जी कसूर न आहे, हे असांजी कसूर आहे त असांखे विरसे में एतिरो सुठो सकाफ़त मिली वियो आहे, मगर असां पंहिंजे जड़नि खे भूली विया आहियूं। तो ज़रूरी आहे अॼु जे नौजवाननि खे कि पाण जे तारीख़ जो सबक़ सीखे, पंहिंजे सकाफ़त के पैगाम खे सीखे। सकाफ़त जो छा पैगाम आहे? सकाफ़त जे अंदरि ख़सूसन त सिंध ऐं पंजाब जे सकाफ़त जे अंदरि सूफ़ी कलाम ऐं औलिया कराम जो वॾो हिसो आहे। सूफ़िया कराम ऐं औलिया कराम जे पास ना तख़्त हो, ना ताज हो, ना कुर्सी हो, ना इक़्तिदार जो लालच हो, मगर अॼु बि सदीअ पोइ असांजा बादशाह आहिनि, दिलनि जा बादशाह आहिनि। इन्हीअ में सबक़ आहे हुअ माननि जे लाइ जो हर वक़्तु दुनियाई हालत खे बहितर करण में लालच कंदा या मुफ़ाद परस्ती कंदा। सूफ़ी कराम ऐं औलिया कराम जो पैगाम आहे त असूल जी जद्दोजहद कर। जेके असूल जी जद्दोजहद कंदा हुननि जो ज़मीर मुतमईन आहे, ऐं जी हाँ जो ज़मीर मुतमईन आहे हुआ ख़ुशि आहे। ख़ुशी जो मतिलब हीअ आहे त ज़मीर मुतमईन हुजे। सियासतदाननि जे लाइ बि ज़रूरी आहे त जेके इक़्तिदार सां मौक़ो मिलंदो हुन मौक़ो जो फ़ाइदा पाण जे लाइ न वठ, मगर हुन ग़रीबनि जे लाइ वठ जेके अव्हां खे मुंतख़ब कयो आहे ऐं हीअ आज़ाज़ बख़्शो आहे कि अव्हां हुकुमरानी कर। ऐं ख़ाली सियासतदान जे लाइ न, मगर हर कारखाने